खान वर्ष मानो तो इतनी भी बचियो बेचकर बाराम कान का कौन बची सको देखी रहा मैंने अदा खैर है तव्हांजो मूड सफ़ाफ न हो गया अदा ये गाली मुखा न पुछा कर अज रमज़ान वरन मुखे कमद में डवड़ा डवड़ाए मुझी अड़ी हालत कई आहे जिन को मिसाल ही कोने को हाँ बस इन करे चोन अदे अदा साईं सां सलाह करे वो कान का बंदोबस्त करे अदा साईं तू हमारा सां ॻाल्हि छो न कई उन जा फिफड़ कढी छॾी अदा साईं मुझी बिया सलाह है इनके एक जरूर धम दीजे अगर तुझो भाव आया जे अगर मुझो पांद न कई तो तू मुझो भाव नहीं साईं हल चलो इनके धम आने वाली ठीक है हेलो सची तो नजर नथो अचे अदा सची कयो तव्हां हलो उन्हनि में एतिरो दम ई कोन्हे जो तव्हांजो नालो वठनि ऐं अचां पियो सची इहा ॻाल्हि कई आहे भाउ ऐं हुननि में एतिरो दम मां बि नथो सम्झां अच न जेकर जान जा पुट आहिनि त अच न आम्हूं साम्हूं ख़बर पवंदी हुननि उनखे ख़बर पई हूंदी त अॼु बावल खान निकितल आहे ऐं जे अगरि मुंहिंजे मथां पुॼी पियो त मुंहिंजे मथां वार ज़रूरु कंदो ज़रूरु अदा छा करणु खपे अदा साईं बेचकर अगरि कॾहिं बि हथु आयो त इन जो लाश कुता खाईंदा कुता
बाबा साईं, 12 माण्हू पंहिंजे मथां केतिरा ई ज़ुल्म कया आहिनि ऐं ज़ुल्म कंदा था अचनि ऐं उनखे माफ़ कंदा था अचनि, पर हाणे त ॻिची लॻी विया आहिनि ॻिची। हाणे हिननि जो को न को बंदोबस्तु करणो पवंदो बाबा साईं, जेके असां माफ़ करे कोन वेंदासीं, जीअं बाबे जो हुकुम हूंदो असां ईअं कंदासीं। पुट बावल सब्र जो फल मिठो हूंदो आहे, पोइ बि 12 माण्हुनि सां निबिड़ी वेंदासीं। इहो चकर पुट उन्हनि खे छॾे ॾियो, जेको उन्हनि आगराही कई त उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाब इनशाला ॾींदासीं। बाबा साईं, तव्हांजे कराची में वञण जो प्रोग्राम थियो आहे ऐं असां सां मुसलसल राब्ते में रहंदो, छो जो कंहिंमहिल बि ॾाइण माण्हू वार करे सघे थो पियो, हुननि ते कोई इतबार कोन्हे। बाराम खान आरा हिन टाइम में के शैतान जी मुंडीअ ते वेठा आहिनि, मुंडीअ ते। असां सां राब्ते में ज़रूरु रहजो बाबा साईं, तव्हांखे कराची असां हिन महिल अॾे ते छॾे चवंदासीं। मूंखे छॾे ॾियो, तव्हां थोरो पंहिंजो ख़्यालु रखो, बाराम खान वारा ॾिंगा माण्हू आहिनि। पुट उथो, मूंखे अॾे ते छॾे ॾियो त मां कराची रवानो थी वञा।